नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं कोट गुलामन खां, जिथे चयल ते कोट गुलामन जे दी 286 वहीद बुरगड़ी फार्म सां तालुक़ रखंदड़ इंतहाई गरीब मिसकिन पोरियत मिठू मेंगवाड़, जेको हिन वक़्तु हिकु मौजी मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। ही पोरियत रक्शो हलाए बचनि जो पेट गुज़र सफ़र कंदो आहे। अचानक हिन मिसकिन जे रेड जे हॾी ही हेठि फ्रैक्चर थी पियो आहे, जंहिं सबबु मुकमल हेठियों दड़ कमु करणु छॾे ॾिनो अथसि। मौजी मर्ज़ सबबु बिस्तरे बेरो करे छॾियो अथसि। संदसि कमाइण वारो केरु बि न आहे। घर में हिकु वेलो खाइण लाइ परेशान आहिनि, परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। काफ़ी अरसे खां पोइ इलाजु कराए घर जो अलॻि तलाउ खपाए छॾियो अथनि, पर उन मां को बि फ़र्क़ु न आहे पियो। वधीक डॉक्टरनि खां इलाज लाइ ऑपरेशन जो 1.5 लख ख़र्चो ॿुधायो वियो आहे। ही मिसकिन बेवस आहिनि ऐं लाचार आहिनि, के मेसिया जो मुंतज़िर आहिनि। हिन तक जे चूंडियल नुमाइंदनि, अक़लियतनि जे नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि खे हर वक़्तु अपील कई आहे त ख़ुदा रा संदनि मदद कई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि चयो आहे त ख़ुदा रा मुंहिंजी मदद करे मुंहिंजो इलाजु कराइण वञे, थी पंहिंजे मासूम बचड़नि जो पेट पाले सघां। रिपोर्टर जुम्मन शहर, कैमरामैन मानसिंह कोहली, हक़सत न्यूज़, कोट गुलामन।